नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयारोड खां ख़बर ॾींदा हलूं त भिरयारोड वेझो हायर सेकेंडरी स्कूल ॿाहरान शाम जी शिफ्ट वारे सिंधी वारे पेपर ॾेई मोटंदड़ नाइन क्लास जे शागिर्द मोहम्मद हनीफ चांडियो ते ॿिनि मोटरसाइकिलनि ते आयल संदुसी बिरादरी जे हथियारबंदनि संदनि मथां सिधी फायरिंग करे जंहिं सबबि शागिर्द खे खाॿी जंग में गोली लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे फौरी तौर ते भेरिया तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इन सिलसिले में भिरयारोड पुलिस कार्रवाई कंदे हिकु हमलावर अब्दुल गफूर चांडियो खे ॿिनि पिस्टलनि समेत गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त अस्पताल में ज़ख़्मी शागिर्द सां गॾिजी आयल संदसि वारसनि मोहम्मद आलम चांडियो अताउल्ला चांडियो मीडिया खे ॿुधायो त नौजवान हनीफ ते 1.5 साल अॻु पंहिंजे ई चांडिया बिरादरी जे माण्हुनि जो इल्ज़ाम हो त संदसि छोकिरी खे अगवा कयो वियो, पर हू छोकिरी पाण घरां निकिरी वई ऐं 2 ॾींहंनि बाद वापसि पंहिंजे घर पहुती। बाद में राजूणे फ़ैसिले में नौजवान हनीफ चांडियो खे ॻोठ निकाली ॾिनी वई। इन्हनि चयो त असां ज़ख़्मी नौजवान खे कराची में 9 क्लास जो इम्तिहान ॾियण लाइ घुरायो हो, जेको शाम जो पेपर ॾेई स्कूल मां मोटी अची रहियो त रस्ते में जवाबदारनि खेसि मारण जे लाइ फायरिंग कई, जंहिं सबबि हू सख़्त ज़ख़्मी थी पियो। इन्हनि चयो त असांखे हिननि मां जान जो ख़तरो आहे, असां सां इंसाफ़ करे तहफ़ुज़ ॾिनो वञे। होॾां भेरिया पुलिस गिरफ़्तार कयल जवाबदार खे लॉकअप हवाले कयो वियो। SHO हबीबुल रहमान लाशारी जो चवणु हो त फायरिंग वाक़ियो पुराणे बांह खणण जे मामले तां थियो। हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे संदसि वटां 2 पिस्टल ऐं 11 गोलियूं हथ कयूं आहिनि। जवाबदार के निजी इदारे में सिक्योरिटी गार्ड पिणु आहे। असां मामले जी वधीक जांच करे समूरा जवाबदारनि खे गिरफ़्तार कंदासीं। लॉकअप थियल जवाबदार पंहिंजे ॾोह जो एतराफ़ कंदे चयो त नौजवान जे धुर फ़ैसिले जी भञकड़ी कई आहे। आख़िरी इतलाउनि ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब